मां परवीन रिंद आहियां। डिस्ट्रिक्ट दादू में मां रहंदी आहियां। मां डिस्ट्रिक्ट दादू में रहंदी आहियां। परवीन रिंद आहियां। BS in HO आहियां। सुबुह जो जेको आहे सो वार्डन फरीन आई, उन सां गॾु आतिका आई। मुंहिंजे रूम में दाख़िल थी करे मूंखे घुटा ॾियणु लॻी, मूंखे मारणु लॻी, मूंखे इलाही तशदुद मूं ते कयनि। जेॾी महिल मां रड़ियूं करे मां ॿाहिरि भॻसि, मूंखे 3-4 दफ़ा मूंखे भित में हयो वियो। ऐं जेका आतिका हुआ उहो बि चई कुझु न आहे, कुझु न आहे, कुझु न आहे। सॼी हॉस्टल ॾिसी रही, यूनिवर्सिटी ॾिसी रही, लेकिन कीअं कुझु बि न चयो। अज़रा सुबुह मैडम अज़रा आई, मूंखे हुन सां मिलायो न पियो वञे ऐं चयो वियो त लेडीज़ पुलिस घुरायो, हिनखे साइड ते कयो, लेडीज़ पुलिस घुरायो, न ते साइड कयो। जेॾी महिल मैडम अज़रा सां मां पाण भॼी करे वञी मां हुन सां मिलियसि, मां रोई हुनखे दान ॾिनी। मैडम अज़रा चयो ठीकु आहे, तव्हांजो इंसाफ़ थींदो। मूंखे अञा ताईं इंसाफ़ न मिलियो। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, मां सेफ न आहियां। असां स्टूडेंट जेके आहियूं या हाउस ऑफिसर जेके बि आहियूं, असां हिते यूनिवर्सिटी में सेफ न आहियूं। असांखे ख़ुदकुशी जो नालो ॾिनो वेंदो आहे, असांखे मारियो वेंदो आहे। हे पाण पंहिंजे हथनि सां असांखे मारींदा आहिनि। जॾहिं असां हिननि जी का ॻाल्हि का डिमांड न आहियूं मञींदा, हे असांखे मारींदा आहिनि। मेन सबब इहो आहे गुलाम मुस्तफ़ा राजपूत डायरेक्टर आहे, जेको असांखे हरासमेंट कंदो आहे, कयो हुई, अञा ताणी छोकिरियुनि खे कंदो आहे। जंहिंजे ख़िलाफ़ मूं एक्शन खयो, मूं एप्लीकेशन दर्ज कराई, सर सालें खे ॾिनी, वाइस चांसलर खे ॾिनी, मैडम फरीदा वगण खे ॾिनी, जंहिंजो को बि अञा ताणी रिस्पॉन्स न आयो। उन खां अलावा जेॾी महिल उन्हनि जी असां ॻाल्हियूं क़बूल न कयूंसीं, असांखे फेल कयो वियो। इलाही छोकिरियुनि खे फेल कयो वियो जॾहिं उन्हनि जी डिमांड पूरी न थी। त कहिड़े क़िस्म जा डिमांड कंदा आहिनि तव्हांजा? चवंदा आहिनि असां सां दोस्ती रखो, फ्रेंडशिप रखो, ॿाहिरि डिनर ते हलो, असां सां गॾु नाइट गुज़ारियो। इलाही हिन में केरु आहिनि मुख्य, छा था सम्झो, कहिड़ा किरदार आहिनि? वाइस चांसलर सर सालें असां सां प्रोमिस कयो हो त हिनखे असां सीट ते लाहींदासीं, न लाथो वियो। वाइस चांसलर खे दान ॾिनी वई, उन बि न लाथो। मैडम फरीदा वगण हुई जेका, उन बि न लाथो। कंहिं बि एक्शन न खयो। मिली करे जेको आहे सो असांखे हिते टॉर्चर कयो वेंदो आहे। 6 साल असांखे यूनिवर्सिटी में थी आहे, लेकिन टॉर्चर कयो वियो, हमेशह कयो वियो असांखे। अॼु त हिननि असांखे मारियो, बल्कि कोशिशि एॾी गलो दॿाए मुंहिंजो, मूंखे मारी, मूंखे छिके करे मांगा फरीन, मैडम फरीन हुन सां गॾु आतिका हुई। वॉट सबूत बि आहे, वार्डन आहिनि फरीन, मैडम फरीन हुन सां गॾु आतिका हुई। वॉट सबूत बि आहे, वार्डन आहिनि। तव्हां सम्झो कि हिते काफ़ी छोकिरियुनि सां ईअं कनि था? सभिनि सां कनि था। जेॾी महिल चयो थो वञे त उन टाइम में हे इहे ई चवंदा आहिनि, असां तव्हांजी एडमिशन कैंसिल कंदासीं, असां तव्हांखे सप्ली लॻाईंदासीं। सप्ली करे उन्हनि खे फेल कयो वेंदो आहे। जेके वाक़िया थियनि था ख़ुदकुशी जा, सम्झो था उहो ख़ुदकुशी न आहे, उहो हे मारींदा आहिनि। जॾहिं हिननि जूं डिमांडूं पूरियूं न आहिनि थींदियूं, मिली करे सभु मारींदा आहिनि। यूनिवर्सिटी वारा, हॉस्टल वारा, वार्डन, सुजन, केरु बि हुजे, मिली करे मारियो वेंदो आहे। पोइ हुनखे ख़ुदकुशी जो नालो ॾिनो वेंदो आहे। मां मैडम अज़रा पेचू सां मिलियसि, हुन मूंखे चयो इंसाफ़ तव्हांखे मिलंदो। मूंखे 2-3 घंटा ॿाहिरि विया, छॾे अंदरि न घुरायनि, मूंखे इंसाफ़ न ॾिननि। उन खां पोइ फरीदा वगड़ मूंखे घुरायो। हुनजे साम्हूं बि मैडम फरीद जेको आहे मूं सां तेज़ ॻाल्हायो। अध खां वधीक हुनखे मूं रिकॉर्ड ॾेखारिया, मूं वॉइस ॿुधाया, मूं वीडियोज़ ॾेखारियूं। पोइ बि हुननि जेको आहे सो का ॻाल्हि न मञी, अञा बि मूंखे ब्लैकमेल कयो वियो।